आऊं आहियां कृष्ण परमार। गुज़रियल वीडियो में असां 12 सबक ओणियो पढ़ण लिखण सिखियासीं। अॼु पाण 12 सबक 20 पढ़ण सिखंदासीं। अचो त सबक खे पढ़ूं। पहिरीं पाण सबक खे जैसा पढ़ंदासीं ऐं पोइ रवा सां। हिन सबक में फ ऐं फ जा आवाज़नि यानी फे पीथो ऐं फेफानोस जा आवाज़नि उहे आवाज़ कीअं था उचारजनि। फ फे पीथो में अचे थो ऐं फ फेफानोस जेको आरिफ में अचे थो ऐं हिन जो आवाज़ फ थींदो। फे पीथो ॿई चप मिलाइण सां आवाज़ ठहे थो फ। फेफानोस हेठियूं चप ऐं मथियां ॾंद मिलाइण सां आवाज़ ठहे थो फ। तो अचो सबक के पढ़ो। सीन के जबर है पढ़ो सीन जबर स, बे जबर बे, काफ पेश को, सब को, वाव ये जर वी, हे वाव नून पेश हो, वी हो, बा आवाजन वी हूं। फे ये जर फी, थे वाव थो, फी थो, फे फीते के ये ए जेर आया तो ये आवाज है ना फी। फे ये जर फी, थे वाव थो, फी थो। हे ये जर ही, हमजा पेश ओ, ही ओ, फे ये जर फी, थे वाव थो, फी थो, ब आवाजन फी थो। अलिफ मदा, हे ये हे, आ हे। ही फणी आए। फणी दीजिए कितने फे जबर फ, नून ये जरनी, फणी, ब आवाजन फणी। फे जबर फ, नून ये जरनी, फणी। फे जबर फ, नून ये जरनी, फणी। डालिए डे। छे वाव छो, काफ जबर क, रे पेश रो, छो करो, ते आवाजन छो करो। फे ये जर फी, थे वाव थो, फी थो। फे जर फे, रे ये रे, फे रे, थे वाव थो। फे जबर फ, नून ये जरनी, फणी। डालिए डे। आइन अलिफ आ, रे जर रे, फे पेश फो, आरिफ हो। ये फेफानोस है, इनमें बई चप मिलाइबा कोनन। आ रे फो टे आवाजन। सिन पे सो, ठे वाव ठो, सो ठो, छे वाव छो, काफ सबर का, रे पेश रो, छो करो, अलिफ मदा, हे ये हे, आ हे। हाणे अचो सबक के रवा सा पढ़ो। सबको वी हो, फीथो, हियो, फीथो, आहे। फणी, फणी, दे। छोकर, फीथो, फिरे, थो, फणी, दे। आरिफ, सुठो, छोकर, आहे। फेवा फो, टे लिफ्टा, फोटा, वाव जरब, ठइये जरती, वठी, अलिफ जबर, चेपेश चो, अचो। ई हेठ लिखियल जेके जुमला आहिनि हिननि में ब फ जे आवाज़नि वारा लफ़्ज़नि जीअं फोटा, वठी, अचो। फोटा में फ आहे। फेवा फोटे लिफ्टा, फोटा। फूदनो, फ़ाइदे वारो आहे। फूदनो में फ अचे थो ऐं फ़ाइदे में फ आहे। फूदनो में फे पीथो ऐं फ़ाइदे में फेफानोस अचे थो। गिदरे जी फार खाओ। फार में फे पीथो आहे, हिन जो आवाज़ फ आहे। प्यारे शागिर्दो, फ ऐं फ जे फ़र्क़ खे तव्हां सम्झी विया हूंदा त फ फे पीथो जो आवाज़ आहे ऐं फ फेफानोस जो आवाज़ आहे। ही सबक को 20 पढ़ण वारी वीडियो मुंहिंजी तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक ऐं शेयर करणु न विसारजो ऐं मुंहिंजे थर एजुकेशन यूट्यूब चैनल खे बस सब्सक्राइब ज़रूरु कजो। महिरबानियूं।